अली साहब, अॼु एज़ एक्सपेक्टेड अॼु नेशनल असेंबली में ॾाढो गोड़ घमसान हिक ॿिए खे चबा दबा बि थी विया, कंहिंखे फ्रैक्चर बि थिया आहिनि आङुरियुनि ते। पर जेके गवर्नमेंट जे तरफ़ां आयल बिल हुया, उहो सप्लीमेंट्री बिल हुजे, पंहिंजो फाइनेंस बिल हुजे, उहो बि अप्रूव थी वियो, स्टेट बैंक वारे कानून जो बिल हुजे उहो बि अप्रूव थी वियो, ऐं गॾो हू इलेक्शन एक्ट जेको ऑर्डिनेंस लैप्स थी चुको हो, उन ऑर्डिनेंस खे एक्सटेंड बि करे विया। जी, हाणे ॾिसो न, हीउ जेको फाइनेंस बिल हो ऐं स्टेट बैंक जो बिल हो, इन ते वॾी ॻाल्हि हुई ऐं वॾो शोर शराबो हो, ऐं अपोज़िशन वॾी दावा करे रही त हिकमत अमली जोड़े वरिती आहे, हिकमत अमली जोड़े कहिड़े बि तरीक़े सां रोकबो, ऐं कहिड़े बि तरीक़े सां बिल पास न थियणु ॾिबो। त हिकमत जी पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तारी, हा, ऐं सॼो जेको हो केस त भई आवाम ते माशी ख़ुदमुख़्तारी ऐं माण्हुनि ते माशी बार कंहिं सूरत क़बूल न कबो। ही पीपल्स पार्टी लीडरशिप बि चई रही आहे, नवाज़ लीग शहबाज शरीफ़ एज़ लीडर ऑफ अपोज़िशन बि चई रहिया त बिल्कुलु हिकमत अमली जुड़ी वई आहे, हिकमत अमली जुड़ी वई आहे। त अॼु मूंखे हिकमत अमली नज़र आई त न शहबाज शरीफ़ साहब ऐवान में हो, न बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐवान में हो। पीपल्स पार्टी जी लीडरशिप ॻाल्हि इहा आहे त हिकमत अमली इहा हुई त इजलास में वञिबो ई न त छा थींदो। अच्छा, पोइ हिकमत अमली इहा हुई त जेॾीमहिल ॻणप थी अपोज़िशन ऐं ट्रेजरी बेंचिस जे विच में, त अपोज़िशन पारां सिर्फ़ु 3 मेंबर साहिबान उथी बीठा, यानी हाणे पार्लिमानी तारीख़ जो इहो हिसो बणिजी वियो तारीख़ जो, त 144 पिया हिन बिलनि जे हक़ में, 144 वोट पिया ऐं मुखालफ़त में रुगो 3 वोट पिया। हाणे अपोज़िशन जा मेंबर तानो बि हुन हयो असद उमर त माण्हुनि खे त छा रोडनि ते आणींदा, पंहिंजे मेंबरनि खे सीटनि तां उथारण में बि नाकाम वई अपोज़िशन। सो जेका वॾी तयारी हुई, वॾी शहबाज शरीफ़ साहब ऐं पीपल्स पार्टी हिकमत अमली तयारु करे वरिती, उहा हिकमत अमली में पोइ आख़िर में शहबाज शरीफ़ साहब ऐं बिलावल साहब पाण बि इजलास में ई मुर्गो न आया। ॾिसो, इहो थियणो हो। मूं तव्हांखे कल्ह ई गुज़ारिश कई, अलाए कंहिं कॉलर फ़ोन कयो त मुंहिंजो ज़ाहिर बिल त पास थी वेंदो, छाकाणि त हीउ IMF जो बिल आहे ऐं IMF जे बिल सां मुल्क जी मईशत फ़िलहालु त ॻंढियल आहे। हाणे सुठी ॻाल्हि आहे, ख़राबु ॻाल्हि आहे, उहो हिकिड़ी धार बहस आहे। लेकिन मुमकिन न आहे त अपोज़िशन ऐं अगरि अपोज़िशन जा नंबर बहितर थी न पिए सघिया हिन में, छाकाणि त हीउ सिर्फ़ु इमरान ख़ान हुकूमत जो मसइलो न आहे, इहो रियासत पूरी जो मसइलो, तंहिंजे करे इहो बिल पास थियणा हा। लेकिन तव्हां ॾिसो त हिकिड़ी ऐवान में जेको तकरीरूं हुयूं, ख्वाजा आसिफ़ हुनखे सानिया पाकिस्तान सां, यानी 16 डिसेंबर जेको सुकूत ढाका थियो, फॉल ऑफ ढाका सां ॻंढियो, त अॼु बि असां जेको आहे माशी तरह IMF ऐं IMF खे हलाईंदड़ मुल्कनि, ज़ाहिर अमेरिका ऐं यूरोप, उनजे साम्हूं असां माशी तरह सरेंडर करे छॾिया। ईस्ट इंडिया कंपनी जा नाला छा? पोइ चयो त ईस्ट इंडिया कंपनी वारो किरदारु अदा पियो थिए, सरेंडर, कॉलोनाइज़ थी विया, ठीकु आहे, कॉलोनाइज़ थी विया, असां कॉलोनी ईअं ई थीबो आहे। हीउ सिर्फ़ु अॼुकल्ह जेको आहे हू कब्ज़ो न कबो आहे, पर माशी तरह मफ़लूज बणाए ऐं मुहताज बणाए जेको आहे उहो कब्ज़ा थींदा आहिनि मुल्कनि ते, त असां सरेंडर करे छॾियो। ऐं पोइ चयूं त स्पीकर जी चेयर जेका आहे उनखे शर्म अचणु खपे, ऐं हीउ वॾो हीउ थी वियो, हू थी वियो, ख्वाजा आसिफ़ साहब, ऐं ॿारनि जे खीर पीअण ते बि टैक्स लॻी वियो, हीउ थी वियो, हू थी वियो। जवाब में छाकाणि त शौकत तरीन साहब त ज़ाहिर सियासी माण्हू कोन्हनि, लेकिन जेके असद उमर साहब तकरीर कई, मूंखे ॿुधायो हीउ छा जवाबु हो। आउं नथो चाहियां त जेतिरो संगीन इल्ज़ाम ख्वाजा आसिफ़ हणी रहियो हो उहो सही यानी ग़लति आहे, लेकिन ग़लति या सही हू हिन बिल्स सां रेलेवेंट ॻाल्हाए पियो। ऐं ॿियो ख्वाजा आसिफ़ हिकिड़ो टेक्निकल इशू खणे पियो त भई छाकाणि त ऑर्डिनेंसिस जो मुदो पूरो थी वियो आहे, तंहिंजे करे तव्हां हिन खे हाणे तोसी नथा ॾियारे सघो, यानी एक्सटेंड नथा करे सघो। त स्पीकर साहब फरमायो त मूं रूलिंग ॾेई छॾी आहे, त ख्वाजा आसिफ़ चयो त बाबा तव्हांजी रूलिंग जेका आहे आइन सां टकराए में आहे, ऐं नथो मञा हिनखे। मुंहिंजे अर्ज़ु कयो त ख्वाजा आसिफ़ जो मौक़िफ़ सही हो ग़लति हो, इहा बहस जोगी ॻाल्हि आहे। जवाबु जेको ट्रेजरी बेंच तां अचे थो असद उमर साहब जो, हू चए थो त हीउ टेक्निकल मसइलो आहे, त ऑर्डिनेंस अगरि लैप्स थी वञे, यानी मुदो ख़तमु थी वञे त एक्सटेंड थी सघे थी या नथी थी सघे, पर तव्हांखे शर्म नथो अचे, तव्हांखे हया नथो अचे। तव्हां मोदी खे जेको तव्हां नेशनल सिक्योरिटी जी असांजी पॉलिसी तनक़ीद कयो था, तव्हां मोदी खे घुरायो। अजीब ग़रीब गुफ़्तगू। त आउं चाहियां थो त पार्लियामेंट ऐं हीउ जेको हाणे लाइव टेलीवाइज़ थिए थो, लाइव वञे थो, पाकिस्तान जा 22-23-24 करोड़ जेतिरी आबादी आहे,
उनजी हिकिड़ी वॾी अक्सरियत जेका हिननि मामलनि में दिलचस्पी रखे थी उहा ॾिसे थी त पार्लियामेंट जी जेका लेवल आहे उहा छा बीहे थी। ही पार्लियामेंट आहे जंहिं लाइ असीं सभु जेके आहिनि मतिलबु सभु माण्हू जेके आहिनि हिन जी बालादस्ती ऐं हिन पार्लियामेंट जी जेका तौक़ीर ऐं हिन पार्लियामेंट जो इस्तेहकाक ऐं हिन पार्लियामेंट सां जेको आहे जमहूरियत ऐं हिन पार्लियामेंट सां फलाण ऐं ढमकाइण, दिस इज़ द स्टैंडर्ड। इहो को पहिरियों दफ़ो कोन पियो थिए त पार्लियामेंट पंहिंजी बेतौक़ीरी पाण पई कराए। पोइ हू शुगुफ्ता जमानी साहिबु आहे, मुबैना तौर ते हुनखे कुझु चंबो वंबो हणी छॾियो, हुनजी चए थी चीच जी टुटी पई आहे, आंगुर फ्रैक्चर थी आहे। वॉट छा पियो थिए? मतिलबु हीअ को ईअं न आहे त सिर्फ़ु असांजी पार्लियामेंट्स में थिए थो, दुनिया जी पार्लियामेंट्स में थिए थो। धक बुजो चंबो इहो फिज़िकल थिए थो, इहो थिए थो सॼी, मां मञा थो। लेकिन पोइ हुते हिकिड़ी जेका ॿी जेका जॾहिं गुफ़्तगू कनि था त ॾाढी पॉलिश्ड गुफ़्तगू हुजे थी, ॾाढी इहो ख़बर हुजे थी त माण्हू, छाकाणि त हुते बि दुनिया हुननि लाइव टेलीकास्ट थी रही हुजे थी हुननि जी कार्रवाई, त माण्हू छा सोचींदा त कहिड़े माण्हू जी ॻाल्हि में वज़न हो, कहिड़े माण्हू जी ॻाल्हि में वज़न न हो। असां वटि इहो आहे त या गो नो नो या बुलडोस, को लॉजिकल का हिकिड़ी इंटेलेक्चुअल त हाणे परे जी ॻाल्हि आहे, पर हिकिड़ी जेका गुफ़्तगू अहिड़ी थिए जंहिंजो को मुंहुं माणपो हुजे, को सिर पेर हुजे। मूंखे यकीन कयो त अॼु सॼो जेको ड्रामो हलियो त मूंखे हिन ड्रामे खां वधीक जेका गुफ़्तगू शौकत तरीन बाद में प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं एक्सप्लेन कई स्टेट बैंक जे बिल खे बि ऐं हिन खे बि, हीअ जेको मिनी बजट आयो आहे हिन खे, त ॾिसो आऊं या तव्हां हुन सां इतफ़ाक़ कयूं न कयूं, पर हू रिपोर्टरनि सां विढ़े न पियो, हिकिड़ा लॉजिकल जवाबु ॾिए पियो जेको हुनजो मौक़ुफ़ आहे। सो मतिलबु हिकिड़ा संजीदा मैटर्स, IMF, स्टेट बैंक, टैक्सेशन इज़ सीरियस इशू। मतिलबु तव्हां एडवांस टैक्स वधायो पिया, इहो वॾो ज़ुल्म थींदो। तव्हां अगरि लूण ऐं मिर्चनि ते टैक्स वधाए ऐं चओ पिया त असीं सिर्फ़ु लग्ज़री आइटम वधायूं पिया, इहो वॾो ज़ुल्म आहे। लेकिन लग्ज़री आइटम्स ते ऐं ख़ुदि बि हिन ख़्याल जो आहे त भई अगरि तव्हांखे इम्पोर्टेड चॉकलेट खाइणा आहिनि या ॿारनि खे खाराइणा आहिनि, या मतिलबु जेको आहे को स्टेक्स घुराइणा आहिनि, या इम्पोर्टेड गाॾी रखणी आहे, या हिकिड़ो मोबाइल फ़ोन, भई अगरि तव्हां अफोर्ड करे सघो था टैक्स भरियो।